मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, अगर कंहिं शख़्स पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी, उन खां बाद में भी उनखे पाण वटि रखे त उनजो छा हुकुम आहे? साईं, बिल्कुलु ग़लति अमल आहे इहो। अगर पाण वटि कंहिं शख़्स पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई करे बि पाण वटि रखियो आहे न, त सर जेतिरो टाइम पाण वटि रखंदासीं न, मसलन तौरु 20 साल ॿियो हली, 30 साल ॿिया हली, इन खां बाद में उहो त अची वियो त हे 30 साल ज़िना में शुमार आहे। तलाक खां बाद में घरवारी ईअं हराम थींदी आहे, घरवारी जीअं दुनिया जूं सभु औरतूं हराम आहिनि। हे घरवारी ॾिसो, निकाह हिकु अहिड़ी शइ आहे जो निकाह तव्हां कंदव न, तव्हांजी घरवारी तव्हांजे लाइ हिलाल आहे। ऐं निकाह हिकिड़ी औरत सां कंदव त इहा हिकिड़ी औरत दुनिया पूरी जे अंदरि तव्हांजे लाइ हिलाल आहे। बाक़ी सभु दुनिया जूं औरतूं हराम आहिनि। ऐं कंहिं बंदे पंहिंजे मज़ाक़नि में चयो त मां पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी आहे, मज़ाक़नि में, त सर हक़ीक़त में तलाक थी वेंदी। हा, कंहिं क़िस्म जी इहा गुंजाइश न आहे। शरीयत छा भला मज़ाक़ आहे? छा मज़ाक़नि में कोई भला बंदो पाण घर ॾींदो? त इस्लाम सां कीअं मज़ाक़ कंदो? तलाक ॾिने साईं, मामिलो ख़लास। अगरि पोइ बि घरवारी खे रखे थो न, त ज़िना जे अंदरि शुमार आहे, कबीरा गुनाह जे अंदरि शुमार आहे। ऐं क़यामत ॾींहुं इन अशर जो को वॾो बुरो थींदो। एक न